नाज़रीन, धरती टीवी ऐं सोप मीडिया ग्रुप जे सदर खे भलीकार कंदे नबीसर भरिसां गवर्नमेंट प्राइमरी स्कूल करम अली खान रिंद में सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें स्कूली ॿारनि, उस्तादनि ऐं वालिदनि शिरकत कई। रिपोर्ट करे रहियो आहे शमन सिराज। धरती टीवी जे सॾ खे वरनाईंदे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल करम अली खान रिंद में अॼु सकाफ़ती प्रोग्राम रखियो वियो आहे, जंहिंमें स्कूली ॿारनि, उस्तादनि ऐं वालिदनि समेत शिरकत थी आहे ऐं शागिर्दनि जेको आहे सो मिली नगमा पढ़िया आहिनि ऐं सिंध सां मुहबत जा जेके आहिनि से नगमा पेश कया आहिनि। तौर तक़रीरूं जेके आहिनि से पेश कयूं वियूं आहिनि। अचो त वधीक ॿुधूं त उन्हनि जो छा चवणु आहे। असांजी सिंध में हर जॻह ते 3 डिसंबर ते मल्हायो वेंदो आहे ऐं इहो हिकिड़ी एकता आहे, हिकिड़ी असांजी तहज़ीब आहे जंहिंखे असां उजागर कंदा रहूं था, जेको 6000 साल पुराणी आहे। मोहन जे दड़े जा वारस या रूपले कोहली जो जेको कारूंजर आहे, उन खां वठी असां उन शइ खे अॻिते वधाइण जी कोशिशि में आहियूं त जेतिरो थी सघे असांजी सिंधी ॿोली, असांजी सिंधी टोपी अजरक उहा अॻिते अचे ऐं नुमाया थी ऐं मुल्के मुल्के इहो शइ अॻिते वधंदी पए, इंशाअल्लाह अॻिते वधंदी। क़ौमी ॾियारो आहे, असांखे मल्हाइण में ॾाढी ख़ुशी ईंदी आहे, अंदरूनी कैफ़ियत हिकिड़ी ज़ाहिर थी थी। असांजे जेको आहे प्रोग्राम मल्हाइण सां हिकु असांजो जोश ऐं जज़्बो जेको आहे अंदरूनी कैफ़ियत सां ईंदो आहे। असांजो हिकिड़ो रूह जो रिश्तो आहे। सिंध जेको असांजी धरती आहे, धरती जेको असांजे रूह जो रिश्तो आहे। असां लाइ सिंध वतन आहे, इहा ई आज़मी मुंहिंजी, इहा ई आज़मी मुंहिंजी, इहो मुंहिंजो गगन आहे। घर घर गूंजन सिंध अमड़ जा नारा नारा, जीअं सिंध जीअं सिंध वारा जन, सिंध टोपी अजरक वारा, जीअं सिंध जीअं सिंध वारा जन, सिंध टोपी अजरक वारा जन। शमन सिराज, धरती टीवी न्यूज़, नबीसर।